अस्सलाम अलैकुम दोस्तों, भली करे आया रमज़ान शरीफ़ जे बरकतन वारे महीने में। ही उहो महीनो आहे जिते रहमत वसंदी आहे, गुनाह माफ़ थींदा आहिनि ऐं दिलनि खे सुकून मिलंदो आहे। असांजे ॻोठ में रमज़ान शरीफ़ जो रंग ई अलॻि हूंदो आहे। पंहिंजे ॻोठ में रोज़ो अफ़्तार करण जो मज़ो ई अलॻि हूंदो आहे। जीअं ई शाम वेझो ईंदी आहे, सॼे ॻोठ में हिकु अजीब सुकून ऐं ख़ुशीअ वारी फिज़ा पखिड़िजी वेंदी आहे। हर घर मां मुहबत सां तयारु कयल खाधो मस्जिदनि ॾांहुं मोकिलियो वेंदो आहे। ॿार ख़ुशी ख़ुशी टोपी पाए हथनि में थालियूं खणी मस्जिद ॾांहुं डोड़ंदा आहिनि। उन्हनि जे चहिरे ते मासूम मुर्क ऐं दिल में रोज़े खोलण जी बेचैनी साफ़ नज़र ईंदी आहे। मस्जिद में सभु खाधा हिक ई वॾे बर्तन में गॾु कया वेंदा आहिनि, जीअं सभिनी जो हिसो सभिनी सां मिली वञे। इहा गॾिजण वारी रिवायत रुगो खाधे जी न, पर दिलनि जी बि हूंदी आहे। अमीर हुजे या ग़रीब, सभु हिक ई कतार में वेही हिक जहिड़ो खाधो खाईंदा आहिनि। उन लम्हे में न को फ़र्क़ु रहंदो आहे, न का वॾाई। रोज़ो खोलण खां अॻु सभु गॾिजी हथ खणी दुआ कंदा आहिनि। दुआ जो मंज़र ॾाढो रूहानी हूंदो आहे। हर अख में उमीद ऐं हर दिल में शुक्र हूंदो आहे। पोइ जीअं ई आज़ान जी आवाज़ गूंजंदी आहे, सभई मुहबत सां रोज़ो खोलींदा आहिनि। उन खां पोइ नमाज़ अदा कई वेंदी आहे, जंहिंसां माहौल वधीक पाकीज़ा थी वेंदो आहे। ॿार वुज़ू करे नमाज़ में शामिल थींदा आहिनि, जंहिंसां संदन दिलनि में बि दीन सां मुहबत पैदा थींदी आहे। ॻोठ जी अहिड़ी गॾियल अफ़्तार में जेका मुहबत, भाईचारो ऐं सुकून हूंदो आहे। सच पुछो त पंहिंजे ॻोठ में रोज़ो अफ़्तार करणु रुगो खाधो खाइण जो नालो न आहे, पर उहो इतिहाद, मुहबत ऐं बरकतुनि जो ख़ूबसूरत अहसासु आहे, जेको हर साल दिलनि खे पाण में वधीक वेझो करे छॾींदो आहे।